साईं खे अल्लाह ताला सेहत ॾे, मुराद खे अञा बि उम्मीद है त सिंध जे नौजवाननि खे जेको रोज़गार आहे आतो वेठो आहे, साईं खे अर्ज़ु कंदुसि त इलाही टाइम खां सिंध में नौकरियूं न मिलियूं आहिनि। महिरबानी करे नौजवाननि जे रोज़गार लाइ बहितरी आंदी वञे त जीअं असांजे ग़रीब माण्हुनि जा जेके असांजी उम्मीदूं आहिनि उन्हनि जूं पूरियूं थी सघनि। हिकिड़ो साईं ऐं हीउ उस्तादनि जो मसइलो जेको आहे 40% ताईं जेके पास थियल आहिनि, महिरबानी करे उन्हनि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि। छो जो नौजवान असांजूं मुंहिंजूं भेणूं, मुंहिंजा भाउर सॼे ज़िले जा 2% सिंध जा उहे परेशान वेठा आहिनि। साईं वारनि उन ते क़दम खयों आहे ऐं उमेदु कंदुसि त 40% ताईं इन शइ खे खयों वञे ऐं 40% ताईं जेके पास आहिनि उन्हनि खे नौकरियूं मिलनि। त ई पीपल्स पार्टी जेको हिकिड़ो सुठो क़दम खयों आहे, सारा जोॻो खयों आहे। बिलावल भुट्टे साहब जेके वाइदा कया आहिनि उहे साईं सरदार शाह आदि अज़रा या साईं मुराद अली शाह, सईद गनी सूरत में, नासिर शाही सूरत में इन्हनि जेके महिनतूं कयूं आहिनि, मुंहिंजे सभिनी मिनिस्टरनि जेके वेठल आहिनि हिते, उन्हनि जेका जदोजहद कई आहे उहा तव्हांजे साम्हूं आहे। त सिंध में जेसि ताईं कम न थींदा, सिंध में जेसि ताईं नौजवान खे नौकरियूं न मिलंदियूं, सिंध में जेसि ताईं माण्हुनि जे पाणी पीअण जो मसइलो हल न थींदो, तेसि ताईं सिंध जो माण्हू हिन पीपल्स पार्टी में नज़रूं रखियो वेठो आहे। ॿी का पार्टी कान्हे जेका हुननि जी मदद करे।